नाज़रीन प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो अचण वारो आहे, बाक़ी उन में हिकु अधु ॾींहुं वञी बचियो आहे, पर महांगाई ते जेको आहे उहो कंट्रोल न थी सघियो आहे। जॾहिं त जेका ज़िले इंतिज़ामिया आहे उन्हनि जेको हूअं रूटीन हूंदो आहे त मुख़्तलिफ़ जेके दुकानदार हूंदा आहिनि, रिटेलर हूंदा आहिनि, त उन्हनि खे प्राइस जेके लिस्टूं उन्हनि खे फराहम कयूं वेंदियूं आहिनि त हू ही शयूं जेको आहे हिन रेट ते खपाइनि, पर हिन वक़्तु जेको आहे उहा शइ अञा ताईं इंतिज़ामिया न करे सघी आहे, जंहिंजे करे जेको आहे माण्हुनि खे ख़दशो आहे त हिन भेरे जेको आहे शयुनि जा हूअं ई जेके रेट आहिनि, आम वापे जूं शयूं हूअं ई उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे वधियल आहिनि, पर अञा जेके आहिनि वधीक रिटेलर रमज़ान शरीफ़ जो जेको भलारो महीनो आहे, ज़ाहिर आहे हर ग़रीब या विचले तबिके जो माण्हू जेको आहे उहे शयूं वठे थो, उहो जेको उनजो रेट हूंदो आहे सरकारी उनखां वधीक हूअं बि हमेशह इहे शिकायतूं रहनि, पर इहा हूंदी आहे त उनखे जेको माण्हू जेको ख़रीद करणु वेंदो आहे त उहो ॾिसंदो आहे त उन दुकान ते उन जेको आहे रेड़े ते या उन शॉप ते जेको आहे उहा लिस्ट लॻियल हूंदी आहे त उन में हिननि शयुनि जा ही रेट जेके आहिनि उहे सरकार पारां मुक़ररु कयल विया, जेके बि आम मापे जूं शयूं आहिनि उन्हनि जा अघ जेके आहिनि चोट चढ़ियल आहिनि। त हाणे माण्हू हिकु त अॻे ई गुरबत जो शिकार आहिनि, परेशान आहिनि, ऐं ॿिए वेतर वरी हुननि खे इहो ख़दशो आहे त हिन रमज़ान शरीफ़ में अञा वधीक जेके आहिनि उहे रेट हाई कया वेंदा ऐं हू जेको आहे ख़रीद करे न सघंदा ऐं ॾाढी मुश्किल सूरत हाल थींदी। सो असां इन सॼे पर्पज़ में इन्हनि शयुनि जी जेका सूरत हाल आहे महांगाई जे हवाले सां उनजो मुख़्तलिफ़ जेके असांजा कंबर शदात कोट ऐं लाड़काणे ज़िले जा जेके शहर आहिनि उनजो जेको आहे जाइज़ो वठंदासीं त उते छा सूरत हाल आहे, छाकाणि त असांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शिकायतूं अचनि पियूं त रमज़ान शरीफ़ खां अॻु में ई कुझु जेका ज़ख़ीरा अंदोज़ माण्हुनि शयुनि खे जेको आहे ज़ख़ीरो करे छॾियो आहे ऐं उहे उन टाइम ते पोइ जेको आहे हू विकिरो करण लाइ उनजो रेट वधाइण लाइ उहे मार्केट में आणींदा। हाणे इहा जेका सॼी सूरत हाल आहे इन जो असां जाइज़ो वठंदासीं उन इलाइक़नि में जिते जिते ई आम मापे जूं शयूं केतिरे अघ ते मिलनि थियूं ऐं उते जो माण्हू जेको आहे छा थो चए। नाज़रीन हिन वक़्तु असीं हलूं था नसीराबाद जे तरफ़, जिते असांजो रिपोर्टर अला बख्श जेको आहे कुरैशी उहो असां सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे, उन सां ॻाल्हायूं था त हू पंहिंजे इलाइक़े में जेका महांगाई सूरत हाल आहे उन ते छा थो चवे, उन गॾोगॾु जेका पब्लिक जी राय आहे उहा बि असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदा। जी ज़फ़र साहब, हिन वक़्तु नसीराबाद में बि महांगाई जी साॻी सूरत हाल आहे ऐं सुभाणे खां पोइ जेको रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थी रहियो आहे, जेको बरकतुनि वारो भलारो महीनो आहे, इन महीने में बि महांगाईअ खे केतिरो कंट्रोल कयो वेंदो, इंतिज़ामिया तरफ़ां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, वापारियुनि सां इंतिज़ामिया गॾिजाणियूं बि कयूं आहिनि। हिन वक़्तु असां सां वापारी अॻुवाण बशीर अहमद शेख बि गॾु आहे ऐं शहर जो समाजी अॻुवाण सोशल वर्कर हाजी मुमताज़ अली शेख साहब बि गॾु आहे। उन्हनि खां असां मालूमात वठंदासीं त हिन वक़्तु जेका महांगाई जो रेशो हली रहियो आहे जेको टॉप लेवल ते पहुची सघो आहे, टॉप लेवल ते पहुची वियो आहे, त उन महांगाईअ खे नज़र में रखंदे छा ही महसूसु कनि था त हिन साल बि रमज़ान शरीफ़ में ओतिरी ख़रीदो फ़रोख़्त थी सघंदी जेका गुज़िरियल दफ़े थी हुई या इन खां अॻु थी हुई, छो जो हिन दफ़े जेतोणीकि इहा तवक़ो आहे त कुझु ॾींहंनि खां पोइ कणिक जो फ़सुलु मार्केट में अची वेंदो ऐं माण्हुनि वटि ख़ुशहाली ईंदी, पर इन तासुर खे मां इन जे करे ग़लति सम्झां थो त जेको कणिक जो फ़सुलु लहंदो उहे वीचारा हारी ऐं आबादगार जेके आहिनि अॻुवाट कर्ज़ी आहिनि, त उन्हनि जो इहो लथल जेको ईंदो फ़सुलु ईंदो उहो समूरो उन्हनि जे कर्ज़नि में हलियो वेंदो, वरी उन्हनि जा खीसा साॻा ख़ाली हूंदा, मथां ईद जो माहौल बि आहे। इन समूरी सूरत हाल ते अचो मालूम करियूं था त असांजो वापारी तबिको कीअं थो ॾिसे ऐं हू कीअं थो महसूसु करे त इंतिज़ामिया तरफ़ां कहिड़ा उपाउ वरिता विया आहिनि, उन्हनि जूं जेके गॾिजाणियूं थियूं उन में कहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि ऐं ख़ुदि वापारी छा था महसूसु कनि त छा कंपनियुनि जे तरफ़ां को रिलीफ पैकेज आहे या हू पंहिंजे तरफ़ां को रिलीफ पैकेज ॾेई सघनि था त अवाम आख़िरकार ही रमज़ान शरीफ़ गुज़ारण लाइ कहिड़े मसइलनि खे मुंहुं ॾींदो। महांगाई एतिरी वधी वई आहे जो माण्हू जो जीअण जंजाल आहे, इहा सभु खे ख़बर आहे, पर नंबर वन जेकी तव्हां ॻाल्हि कई इंट्रो में ई त बाबा असांजूं जेके गॾिजाणी थियूं हिकिड़ी गॾिजाणी रखी वई हुई ॿ ॾींहं अवल, पर उहा न थी सघी। हाणे हिकिड़ी सुभाणे गॾिजाणी DC साहब वटि आहे जेका उमेद असां बि कयूं था त को न को रिलीफ ॾिनो वञे, पर लॻे कोन थो त को रिलीफ ॾिनो वञे। कंपनियुनि खे जेकॾहिं असां पूरो अप्रोच कयूं था, छो त आउं पाण डिस्ट्रीब्यूटर ऐं कंज़्यूमर प्रोडक्ट्स जो, हिन साल मूंखे ईअं नथो लॻे त उहे सेलियूं जेके असां हूंदियूं आहिनि उहे असां को अचीव करे सघूं। सबबु उनजो इहो ई आहे त महांगाई आहे। इहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त कणिक जो फ़सुलु तयारु आहे, उन सां कुझु न को उहा सपोर्ट बि तव्हांजी ॻाल्हि इहा बिल्कुलु सही आहे त माण्हू अॻे ई कर्ज़ी लॻा पिया आहिनि। ॿियो उहा सपोर्ट थोरी खणी हारी खे खणी वञी सघे थी, पर जेको ॿिया तबिका निज़ाम आहे, मिसाल आहे मज़ूर आहे वीचारो जंहिंजो फ़सुल सां थोरो वास्तो घटि आहे, उहो वीचारो कान जेको आहे ओॾां कमाई आणींदो जेको पंहिंजी जेको आहे शयुनि खे पूरो कंदो। हिन महिल गिहु 420 रुपया किलो आहे,
जेको 200 रुपया ने तव्हां लास्ट ईयर ॾिसंदो त 200 रुपया 180 रुपया सां किलो कपाईंदासीं। हाणे 200 रुपया 400 रुपया गिह जो किलो, खंड जो किलो 100 रुपया, उन खां अलावा ॿियूं शयूं तमामु महांगी थियूं आहिनि जेको माण्हू जो ग़रीब माण्हू हिकिड़ो पाण अफोर्ड नथो सघे। असांजी बि पाण हिकिड़ी माना गवर्नमेंट खे तव्हां ॾिसो हिन गवर्नमेंट जो जेको मेन इशू आहे जेका हिन तकलीफ़ुनि में आहे उहा सिर्फ़ु महांगाई जी मेन इशू आहे। परसेप्शन आहे त साईं महांगाई थी, महांगाई जी करे ई गवर्नमेंट खे वॾो इशू अची वियो आहे। अर्ज़ु इहो आहे त असां वटि जेको मेन सोर्स आहे एग्रीकल्चर सोर्स आहे। असां वटि एग्रीकल्चर सोर्स में असां वटि हिन वक़्तु कणिक जो फ़सुलु आहे जेको तयारु थी चुको आहे। उन ते माण्हुनि 4-4, 5-5 भाण ॾिना आहिनि। उहो भाण जेको आहे 1800 वारो 3000 रुपया ऐं कारो भाण जेको 3200 वारो 9,500 10,000 माण्हू ख़रीद कयो आहे उधर ते। हाणे उहे जॾहिं फ़सुलु हाणे लहे थो त उन फ़सुल में जेके माण्हुनि जा पैसा इन्वेस्ट थियल आहिनि ॿिज में, ज़रई दवाउनि में ऐं भाण में, माण्हुनि जो कर्ज़ में पैसा हलिया था वञनि पिया। बाक़ी वञी करे थोरा के चंद पैसा बचंदा माण्हू उहे बि महांगाई असां वटि एतिरी वधी वई आहे। 2 3 चवण बि न पर पंजूण ते महांगाई आहे। जेके गिदरा हिंदाणा असां 20 रुपए किलो वठंदासीं उन्हनि जो रेट हिन वक़्तु 100 रुपया किलो आहे। जेका गिह जी थैली हुई 100 रुपए मिलंदी उहा 450 रुपया थैली आहे। उन लाइ असांजो अर्ज़ु इहो आहे त जेका हुकूमत आहे असांजी उहा अवाम खे सब्सिडी ॾे। यानी गवर्नमेंट ॿियूं गवर्नमेंटूं पाकिस्तान खां अलावा जॾहिं महांगाई थींदी आहे त पंहिंजे अवाम खे सहूलियतूं ॾींदियूं आहिनि सब्सिडी जे हिसाब सां। सो असांजो अर्ज़ु इहो आहे त माण्हुनि खे सब्सिडी ॾिनी वञे त जीअं ग़रीब अवाम पंहिंजियूं ईदूं भी करे सके, रोज़ा भी रखी सके। ॿियो न त थोड़ी महांगाई घटि थी पए जीअं ग़रीब माण्हू को ख़ुशीअ सां ईद करे सघे। माण्हू त ईद बि कोन थो करे सघे। ईद जे लाइ कपिड़ा आहिनि, ॿारनि जे लाइ के सैंडल बूट आहिनि उहे बि कोन थो वठी सघे। ऐं मज़दूर माण्हू त ईद मल्हाइण जे हक़ में ई जन कोन्हे को, उहो गुम आहे। उनखे ख़बर आहे त ईद जेका आहे ई कान असांजे लाइ। इन लाइ सिंध गवर्नमेंट खे असां गुज़ारिश कंदासीं त जेतिरो थी सघे उहो महांगाई ते कंट्रोल करे त जीअं को ग़रीब माण्हू ज़िंदगी में को सुठो वक़्तु गुज़ारे सघे। साईं महांगाई तमामु वधी वई आहे। गियो खंडु हर शइ वठी कोन था सघूं। ॿुधी न, जे पोतड़ो वठंदा हे वठंदासीं 2 सै, हाणे मिले थो 600 रुपया पोतड़ो। साईं ईद ते खमीस वठंदा पोतड़ो कोन्हे को। मिड़े सां ग़रीब माण्हू वेल में अची आऊं। महांगाई घटि कयो, ग़रीब अवाम मरी वियो आहे सफ़ा, मज़ूरी कोन्हे, फ़सुल विया ख़तमु थी, छन कोन था, पाणी अचनि कोन था, सफ़ा मरी आऊं, कुझु बि कोन्हे। असांजो मुतालबा त महांगाई घटि थिए, ग़रीब गुरबो खाए। ये ज़फ़र साहब तव्हां ॿुधो त पूरे मुल्क वांगुरु नसीराबाद में महांगाई जो जेको जिन बोतल खां ॿाहिरि निकितल आहे उन जा असर हिन शहर ते, हिन शहर जी मुआशियात ते तमामु बुरा पियल आहिनि। एग्रीकल्चर सेक्टर खे मुसलसल पाणी न मिलणु, भाणो न मिलण जे करे, ॿिज महांगा मिलण जे करे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। जंहिंखां पोइ हितां जे माण्हू वटि उहा मुआशी सघ न रही आहे ऐं इकोनॉमिकली तौर ते उहो ॾाढो कमज़ोर आहे। ऐं हीअ जेको रमज़ान शरीफ़ जे महीने खां पोइ जेका ईद जो सिलसिलो आहे त हितां जे शहरियुनि ऐं वापारियुनि जो इहो ई तजुर्बो आहे, इहो ई चवणु आहे त हीअ ईद उन ख़ुशीअ सां उन तरीक़े सां न मल्हाए सघंदो असांजो अवाम, छो जो हुन वटि हिन वक़्तु कुवत ख़रीद कोन्हे का। हुन जा जेके कमाई जा वसीला हुया उहे हिन दफ़े तमामु कमज़ोर साबित थिया ऐं हुननि वटि उहा ज़रिए मुआश कोन्हे को जो हू ईद करे सघनि। ठीकु आहे अला बख़्श, तव्हां असांखे पंहिंजे इलाइक़े जी जेका महांगाई जी सूरत हाल उन बाबति आगाह कयो, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां ॿिन्ही ज़िलनि जे मुख़्तलिफ़ तालुक़नि जी जेका सूरत हाल महांगाई जे हवाले सां उहा ॾिठी ऐं उन हवाले सां यकीनन माण्हुनि जी रड़ पे अचे त तमामु वॾी महांगाई थी चुकी आहे। ॿिन्ही ज़िलनि जी जेका सूरत हाल आहे उहा पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कई। असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा, अलाह निगहबान।